अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध हूं त केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे, पर कारपोरेट फार्मिंग वारो मसइलो इंतिहाई नुक़सानकार आहे। कारपोरेट फार्मिंग सां थींदड़ सिंध जो नुक़सान जे उनवान हेठि एज़ाज़ पीरज़ादो लिखे थो, सिंध जेका पंहिंजी ज़रख़ेज़ ज़मीन, क़दीमी सक़ाफ़त ऐं तारीख़ी विरसे जे करे दुनिया में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप रखे थी, अॼुकल्ह हिकु इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल खे मुंहुं ॾेई रही आहे। कारपोरेट फार्मिंग, सिंधु दरिया ते कैनाल जी तइमीर जो मनसूबो ऐं क़दीमी मागनि खे ग्रीन टूरिज़म जे नाले में फ़ौज हवाले करण जहिड़ा क़दम न रुॻो सिंध जे ज़मीनी ऐं मुआशरती ढांचे खे मुतासिर करे रहिया आहिनि, पर उन जे सियासी ऐं सक़ाफ़ती मुस्तक़बिल ते बि घाटो असरु विझी सघनि था। कारपोरेट फार्मिंग जो मफ़हूम इहो आहे त ज़रई ज़मीनूं वॾे पैमाने ते कमर्शियल कंपनियुनि हवाले कयूं वञनि, जेके जदीद तरीक़नि सां आबादियूं कंदा, पर सिंध में उनजो मतिलबु आहे नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि खां संदनि ज़रई ज़मीनूं खसणु ऐं उन्हनि खे वॾियुनि कारपोरेशन जे हवाले करणु। हीउ निज़ाम न रुॻो सिंध जी ज़रई मईशत खे तबाह कंदो, पर रिवायती हारियुनि जे रोज़गार ऐं ज़िंदगी ते पिणु वॾो असरु छॾींदो। कारपोरेट फार्मिंग जो हिकु ॿियो वॾो नुक़सानु इहो आहे त पाणी जे वसीलनि ते वॾियुनि कंपनियुनि जे कंट्रोल सां आम माण्हुनि जी पाणी ताईं रसाई महदूद थी सघे थी, जेका अॻी सिंध अंदरि पाणी जी खोड़ जे करे हिकु संगीन मसइलो बणियलु आहे। सिंधु दरिया ते नवनि कैनालनि जी तइमीर जा मनसूबा न रुॻो माहौलियाती तवाज़न खे बिगाड़ींदा, पर सिंध जे पाणी जे हक़नि ते बि सिधो सो हमिलो आहिनि। हीअ मनसूबा सिंधु दरिया मां वधीक पाणी कढणु ऐं उनखे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ ठाहिया पिया वञनि, जंहिंजो मतिलबु आहे त सिंध में ज़रई पीअण ऐं हयातियाती ज़रूरतनि लाइ पाणी जी खोट वधीक शदीद थी वेंदी। सिंध जे आबादगारनि जो गुज़र सफ़र पाणी ते मुनहसरु आहे ऐं अहिड़ा मनसूबा न रुॻो उन्हनि जी मईशत खे नुक़सानु पहुचाईंदा, पर सिंध जे क़दीम ज़रई निज़ाम खे बि ख़तमु करे छॾींदा। सिंध जे तारीख़ी मागनि जहिड़ोक मोहनजो दड़ो, मकली ऐं बंभोर न रुॻो सिंध जी तारीख़ जा निशान आहिनि, पर आलमी सतह ते बि अहमियत रखनि था। उन्हनि मागनि खे ग्रीन टूरिज़म जे नाले वफ़ाक़ जे हवाले करण जो मतिलबु आहे त उहे माग हाणे मक़ामी माण्हुनि सक़ाफ़ती तनज़ीम खां वधीक फ़ौज जे कंट्रोल में हूंदा। उनखां अवल हाल जी ॾंढ ऐं गोरखेल उन्हनि हवाले थी चुका आहिनि। उहा वालार न रुॻो मक़ामी सक़ाफ़त ऐं तारीख़ जी बेहुरमती जो सबबु बणिजंदी, पर उन्हनि मागनि ते स्याह जे नाले में अहिड़ा क़दम खणी सघिजनि था जेके उन्हनि जी असल हैसियत खे नुक़सानु पहुचाइनि। उनखां अलावा मक़ामी आबादी जी रसाई घटिजण सां सिंध जे तारीख़ी विरसे सां उन्हनि जे तालुक़ खे ख़तमु कयो वेंदो। हिन सॼी सूरतहाल में सभ खां वॾो ख़तरो इहो आहे त सिंध जा वसीला ऐं ज़मीनूं मुकमिल तौर ते कंहिं ॿाहिरें कंट्रोल में अची सघनि थियूं, जंहिंसां न रुॻो सिंध जा तारीख़ी हक़ मुतासिर थींदा, पर मक़ामी माण्हुनि लाइ पंहिंजा वसीला इस्तेमालु करण जी आज़ादी बि ख़तमु थी सघे थी। फ़ौजी वालार ऐं कारपोरेट कंट्रोल सां मक़ामी माण्हुनि में बेचैनी, बेरोज़गारी ऐं गुरबत वधंदी, जेका समाजी ऐं सियासी बहिराननि खे जनमु ॾेई सघे थी। सिंध जे शऊर याफ़्ता माण्हुनि ऐं सियासी समाजी तनज़ीमनि खे कठपुतली थी रहण बजाए हक़ ऐं सच जी घुर करणी पवंदी, जेका घुर हेठिएं रीत मुस्तक़िल हल जो रस्तो साबित थी सघे थी। सिंध जे अवाम खे उन्हनि मनसूबनि जे ख़तरनि बाबति आगाही ॾियणु ज़रूरी आहे त जीअं हूअ पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ गॾिजी जदोजहद करे सघनि। सिंध जे ज़मीननि ऐं क़दीमी मागनि खे क़ौमी ऐं आलमी सतह ते क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे, जीअं उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो नाजाइज़ कब्ज़ो रोके सघिजे। क़दीमी मागनि जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी लाइ मक़ामी माण्हुनि खे शामिलु कयो वञे, जेके उन्हनि मागनि सां जज़्बाती ऐं सक़ाफ़ती तौरु ॻंढियल आहिनि। कारपोरेट फार्मिंग बदिरां हारियुनि जी मदद लाइ जदीद ज़रई तरीक़नि खे फ़रोग़ ॾियणु ऐं पाणी जे वसीलनि खे मुनसिफ़ाणे तरीक़े सां विरहाइण लाइ जामे पॉलिसियूं ठाहियूं वञनि। सिंध में वसीलनि ते कंट्रोल, तारीख़ी विरसे जे तहफ़ुज़ ऐं मक़ामी माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। जेकॾहिं मौजूदा मनसूबा बेधड़क जारी रखिया विया
त सिंध जे तारीख़ी सक़ाफ़ती ज़मीनी विरसे खे हमेशह लाइ नुक़सानु पहुचण ऐं ख़तमु थियण जो ख़तरो आहे। सिंध जे मुस्तक़बिल जो इन्हिसार मक़ामी माण्हुनि जी जदोजहद ऐं आलमी बिरादरी जे ध्यान ते आहे। शुरूआति मैदान खां करणु घुरिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं एज़ाज़ पीरज़ादे जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।